पेशावर तहरीक इंसाफ़ जे अॻवान नाअहली अबूरी ज़मानतुनि जे लाइ पेशावर हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। पीटीआई अॻवान उमर अयूब, शिबली फराज़ ऐं ज़रताज कुल ज़मानत लाइ पेशावर हाई कोर्ट में दरख़्वास्तूं दाख़िल कराए छॾियूं आहिनि। उमर अयूब दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त इलेक्शन कमीशन क़ौमी असैम्बली जे मेंबर तौरु डी नोटिफाई करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कल्ह अदम करार ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन ॿुधण खां सवाइ फ़ैसिलो जारी कयो। फ़ैसिलो ग़ैर आइनी ऐं ग़ैर क़ानूनी आहे। हुन दरख़्वास्त अॼु ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी अपील कई। होॾां पीटीआई अॻवान शिबली फराज़ ज़रताज कुल दरख़्वास्तुनि में मौक़िफ़ इख़्तियार कयो त हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी वञे त जीअं लाॻापियल हाई कोर्ट सां रुजू करे सघिजे। 31 जुलाई ते फ़ैसलाबाद जी दहशतगर्द टोड़ अदालत उमर अयूब, शिबली फराज़, ज़रताज कुल समेत तहरीक इंसाफ़ जे 196 अॻवाननि ऐं कारकुननि खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। इलेक्शन कमीशन सेनेट क़ौमी असैम्बली जे 9 मेंबरनि खे नाअहल करार ॾींदे सीट्स ख़ाली करार ॾिनियूं हुयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।